कराची का ख़बर है त अरबी समुंड में शक्ति तूफ़ान कराची का 390 किलोमीटर के फासिले ते मौजूद है। अवांखे अपडेट की कराची का त अरबी समुंड में शक्ति तूफ़ान कराची का 390 किलोमीटर के फासिले ते मौजूद है। ओभर का उथल तूफ़ान अरबी समुंड में गुजरल 12 कलाकनि दौरान ओभर का ओलह तरफ वधी रहियो आहे, मौसमियात खाते चयो। कराची का ख़बर है त अरबी समुंड में शक्ति तूफ़ान कराची का 390 किलोमीटर के फासिले ते मौजूद है। ओभर का उथल तूफ़ान अरब समुंड में गुजरल 12 कलाकनि दौरान ओभर का ओलह तरफ वधी रहियो आहे। मौसमियात खाते चयो आहे त तूफ़ान वधीक शिदत अख्तियार करे सख़्तु साइक्लोनिक तूफ़ान की सूरत में तब्दील थी वियो आहे। मौसमियात खाते इहो बि चयो आहे त तूफ़ान हाणे कराची खां लॻभॻि 390 किलोमीटर ॾखण ओभर तरफ़ आहे। इम्कान आहे त हीउ तूफ़ान उत्तर ओलह ऐं मरकज़ी उत्तर अरब समुंड ताईं 5 अक्टूबर ताईं पहुची वेंदो। अव्हांखे अपडेट कयूं कराची खां त अरबी समुंड में शक्ति तूफ़ान कराची का 390 किलोमीटर के फासिले ते मौजूद है। ओभर का उथल तूफ़ान अरब समुंड में गुजरल 12 कलाकनि दौरान ओभर का ओलह तरफ वधियो आहे। मौसमियात खाते चयो त तूफ़ान वधीक शिदत अख्तियार करे सख़्तु साइक्लोनिक तूफ़ान की सूरत में तब्दील थी वियो आहे। मौसमियात खाते चयो आहे त तूफ़ान हाणे कराची खां लॻभॻि 390 किलोमीटर ॾखण ओभर तरफ़ आहे। इम्कान आहे त हीउ तूफ़ान उत्तर ओलह ऐं मरकज़ी उत्तर अरब समुंड ताईं 5 अक्टूबर ताईं पहुची वेंदो। मौसमियात खाते अलर्ट जारी कियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे फ़कीर सलीम। जी फ़कीर सलीम, तफ़सीली जो जी बिल्कुल, सामूंडी तूफ़ान जो कराची का हाँ तकरीबन 450 किलोमीटर के फासले से मौजूद है। वो जो सामूंडी तूफ़ान है वो ॾखणी ओलह तरफ वधी रहियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त ओभर खां उथियल इहो जेको तूफ़ान आहे शक्ति तूफ़ान इहो 12 कलाकनि दौरान ओभर खां ओलह तरफ वधियो आहे, जेको वधीक शिदत इख्तियार करे चुको आहे ऐं हाणे जेका आहे सो हू तूफ़ान में थी वियो आहे ऐं हाणे जेका हुनजो इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो वञे त हीउ तूफ़ान ॾखण ओलह तरफ़ वधंदो ऐं उत्तर ओलह ऐं मरकज़ी उत्तर तरफ़ जेको 5 अक्टूबर ताईं पहुचंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे शाम खां पोइ की हीउ जेको तूफ़ान आहे इन जो इम्कान आहे त हीउ पंहिंजो रुख़ मटाईंदो ऐं ईंदड़ 24 कलाकनि खां पोइ जेको यानी सुभाणे शाम खां पोइ जेके 24 कलाक थींदा उन में जेको हिन जो जेका रफ़्तार हूंदी उहा घटिजी वेंदी ऐं उहा कमज़ोर थी वेंदी। मौसमियात खाते पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इन तूफ़ान जे असर हेठि हल्की का विचोली शिदत ताईं हवा ऐं गजगोड़ सां गॾु बरसात थियण जो इम्कान है, जंहिं दौरान सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि ख़ासि तौर ते बद्दीन, ठट्टो, सुजावल, जामशोरो, हब, लसबेला ऐं कराची डिवीज़न जा कुछ इलाइक़ा उते बरसात जो इम्कान है। जॾहिं त जेके सामूंडी हालतूं आहिनि उहे अॼु खां ईंदड़ 2 ॾींहंनि ताईं मच्छी मारण वारनि माण्हुनि लाइ साज़गार न हूंदियूं ऐं तमामु ख़राबु हूंदियूं। इन जे करे जेके मच्छी मारण लाइ समुंड में वेंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे एहतियात करणु घुरिजे। मौसमियात खाते इहो पिणु चयो आहे त तूफ़ान जी जेका रफ़्तार आहे उहा हिन वक़्तु 90 खां 100 किलोमीटर फ़ी कलाक रहण जो इम्कान आहे, जॾहिं त शाम ताईं इहा रफ़्तार अञा वधी वेंदी ऐं 100 खां 110 किलोमीटर फ़ी कलाक ताईं रफ़्तार पहुची सघे थी। ईंदड़ 36 कलाकनि खां पोइ हवाउनि जी शिदत घटिताई ईंदी। मौसमियात खाते चवण 70 खां 80 किलोमीटर फ़ी कलाक जेके ईंदड़ 3 ॾींहंनि खां पोइ बि इहो रफ़्तार रहंदी तूफ़ान जी, जॾहिं त सामूंडी हालतूं 36 कलाकनि ताईं सख़्तु ख़तरे वारियूं आहिनि। जॾहिं लहरूं जेके आहिनि सो उन्हनि में वाध आहे। इन जे करे जेके माण्हू समुंड में वञनि था, ख़ासि तौर ते जेके माहिगीर माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ इहा वार्निंग आहे त हू पंहिंजो एहतियात कनि। मौसमियात खाते जे साइक्लोन वार्निंग सेंटर कराची तरफ़ां इहो पिणु आगाही ॾिनी वई आहे त उहे इन ते नज़र रखियो अचनि था, पर जेके लाॻापियल इदारा आहिनि उहे पिणु इन हवाले सां पंहिंजो अलर्ट जारी कनि। मौसमियात खाते पारां PDA में समेत लाॻापियल इख़्तियारियुनि खे लिखत में पिणु इन क़िस्म जी अलर्ट जारी कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ फ़कीर सलीम।